रैसे पंहिंजे हमरान त खूब मल्हायो, पर खादम फ़क़ीर बि पाण मञायो। शेरल जे आॾो ते अची बीह रहियो। मञिबो साईं। कमदार, खादिम फ़क़ीर असांजे सम्झ खां घणो होशियार निकितो। ख़बर अथई शेरल सां बिट, शेरल रहे थो हुते। रैस असां वटि अहिड़ी रिपोर्ट न आहे। सुबेदार, थी सघे थो शेरल ऐं खादम पाण में माइट। तूं बि खणी रिपोर्ट ठाह। सूबेदार कारा, रिपोर्ट ठाहिण में देर घणी, विझोसि काठ में। इहा बि ताक़त शेरल जी आहे, घटि बि। न चने सरखान, खादम फ़क़ीर में हथ विझणु ॾाढो ॾुखियो आहे। चार चङा हुन जी इज़त कंदा आहिनि। सूबेदार, चइबो त खादिम फ़क़ीर कानून खां वॾो आहे ॿियो। न रैस, बेज़र माण्हू खे तपाइबो त दुनिया खिलंदी। माण्हुनि में संदसि अक़ीदत आहे। जे ईअं थियो, शेरल छितो मिरू थी वेंदो। शेरल रुगो कानून जे वर चढ़े घुमाए रखंदासूं। ॾुखियो आहे सुबेदार, ॾुखियो। वॾी ताक़त थो रखे, अटकल सां मरंदो, झेड़े में ॾाढो आहे। ख़ैर हूंदो, कानून खां मथां न आहे। छो त मुंहिंजो नालो सूबेदार कारो आहे। मां माण्हू जी मस्ती मिटाए छॾींदो आहियां। त पोइ मारे ॾेखार शेरल, गुलनि जा हार पाराईंदोसांइ, इस्तक़बाल कंदोसांइ। रैस, वक़्तु ईंदो त शेरल मोह खणंदे। हलियो वञ नज़ीर, तूं हलियो वञ। मां आयो आहियां त इहो चेहरो ॾिसां। जंहिं लाइ मुंहिंजी ज़िंदगी बेचैन आहे, बेकरार आहे। हवा छा मां तोखे न ॾिसां? हलियो वञ हितां। रोई थी छो? रिजी थी? अकेली आई तॾहिं? अकेला ही आहे न। केमल तूं आहीं, केमल न आहीं। ईअं चओ न, जहिड़ो आहीं तहिड़ो न आहीं। मां कीअं चवंदसि, मां त ॿधी बानी आहियां न। हवा, मां तोसां ज़्यादती पियो कयां, इन जो मूंखे शदीद एहसास आहे। शायदि इन करे मूंखे जिस्म जी न, रूह जी ज़रूरत आहे। ऐं तुंहिंजो रूह कोटनि में क़ैद आहे। न खादिमा, मां रुगो तुंहिंजी आहियां। तूं जेको सम्झी थो न, नज़ीर मुंहिंजो काल हुयो। मां जॾहिं खां तुंहिंजे नाले थी आहियां, मां रुगो तुंहिंजी आहियां। ॿुधो अथमि त औरत हिकु दफ़ो प्यार कंदी आहे, मूं निभागीअ खे त उहो बि नसीब न थियो। हवा हवा
जामिर नबन जी पेशी करे यार शेरल नबन जी पेशी 24 तारीख़ ताईं जेलर साहब वञा थो वठंदुसि नबन खान थधो थी कानून खां मथां को बि न आहे अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश
डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 रईस तू परेशान न थी, मां आया जीअरो आया, हुकुम कर कंहिंजो सिर परे हणे ॾियां। शेरल खपे, शेरल शेरल जो नालो तो ॿुधां त रत तो टहके, हणी मुंहिंजे पटके जो तुरो लाड़े विधो अथसि। रईस सच चवाए, शेरल खे डिघो रसो तो ई ॾिनो, जे मुंडी मरोड़े छॾी था त बस। रेस हाणे त कम सफ़ा पुट थियो, पुलिस खां बि न बन छॾाए भॼियो, कतञा हाणे बरंदो न बन। हुकुम कर रईस, लाश कुतनि खां खाराए छॾियांसि। तूं अञा ॿाहिरि आहीं, मां तोखे विञाइण नथो चाहियां। रईस अञा तूं मूंखे ॿाहिरि थो सम्झी, फारम ते हाणे का कुआरी न लभंदई। शोधो थी पियो आहे। रेस मूंखे शेरल खां वधीक खादुम फ़कीर तो ख़तरनाक लॻे। असां वारनि तकनि जा मुहागा पियो काहे। मुहागा तो काहे असांजा? संदसि इहा हिम्मत। रईस भाउ मुंहिंजो आहे, पर पुठ त शेरल जी अथसि। छा खादिम छा कब्ज़ो। जानू जीअं मीरनि खे घड़ा लॻी, ईअं मूंखे बि लॻण लॻी आहे छा? न भोतार, असीं तुंहिंजा ग़ुलाम आहियूं, ऐं ग़ुलाम कॾहिं बि मालिकनि सां मुआदो कोन अटकाईंदा आहियूं। त पोइ खादिम खादिम सां मां मां ॾींदुसि, तव्हां परवाह न कयो। ये ज़मीन अल्लाह जी आहे, ये असां खेड़ींदासीं। फ़कीर बाबा, ही रईस चनेसर ख़ान जी बनी जा मुहागा, असीं कीअं खेड़ींदासीं? चनेसर बि ख़लक़ल अल्लाह जो आहे, ऐं असीं बि ख़लक़ल अल्लाह जा आहियूं। ये काइनात, हिन धरती जो वजूद अल्लाह जी तरफ़ खां ॾिनल आहे। त पोइ मूंखे इहो ॿुधायो त हिन धरती जो मालिक चनेसर आहे या मुंहिंजो रब? बाबा मालिक त सुहिणो रब आहे। त पोइ खेड़ियो ख़ुदा जी ख़लक़ल ज़मीन खे, जो खेड़े सो खाए। अखियुनि मां हू निकिरे ई नथो सांभा, असुल छपिजी वियो आहे, छपिजी। केरु? शेरल? तूं बि उन बाबति सोची पियो शायदि? मिठा सोचा तो केॾो नाज़ाद आहे। जानू जी या चनेसर कंहिंजी कान कोन्हेसि। ऐं तूं उन्हनि जी रखवाली में पूरो आहीं। पर जेकॾहिं तूं गैरत करी न, त तूं बि शेरल आहीं ऐं मां बि शेरल आहियां। मिठा हाणे सही नथो सघां, यार का ट्रिक कर। अड़े तूं हिम्मत कर, नंगनि ते हथ ॾे, पंहिंजा आहियूं, को बि कमु कोन जी। ग़ुलाम आहीं ग़ुलाम, रुगो मुंहिंजे पेरनि में कड़ी आहे ऐं तुंहिंजे हथनि में बंदूक, पर आहियूं त ॿई ग़ुलाम न। ग़ुलामी मां छुटकारो वठिबो न, ग़ुलामी मां छुटकारो। पहिरें रत मुंहिंजो वहंदो सांभा, सदुनि खां गही गही छा मिलियो आहे? बवेला रुखी मानी ऐं पेरनि में ही कड़ियूं।
पंहिंजे नसीब में इहो लिखियल नाहे सांभा। ज़मीन था खेड़ो। हलो तव्हांजे पीउ जी ज़मीन आहे जो खेड़ो था, हथ कोन लॻो थो। जानो साईं के हक जी ज़मीन कोन था कयूं और इन जी ज़मीन पहला आबाद था कयूं। ज़मीन साई थी दुआ कंदी साईं। वॾा दुआऊं खटण वारा आहियो, निकिरो कयो हुन बुछड़ो। नको जानो साईं, जेसी ताईं फ़कीर ख़ादिम साईं न ईंदो असां न निकिरंदासीं। अरे हेॾे पराई ज़मीन ते कब्ज़ो वरी ॾाॾर था कयो। ख़ादिम जे बाबे जी ज़मीन आहे, रईस चनेसर खान जी ज़मीन आहे। हीअ ज़मीन रईस चनेसर खान जे मुआगे में आहे। काथे रेसे आ दंग, काथे हीअ ज़मीन। मूं छा चयो कोन ॿुधो? निकिरो था या नको जानो ॾाढा ई नगर। न नंगर खान का है न डूंगर खान का है। चन्नेसर जो मुआगो ना आहे बाबा, अल्लाह जी ज़मीन आहे, तू केरु थींदो? मां केरु आहियां? हाँ मां केरु आहियां? मां जानू आहियां, जानू। भरियो भाड़ियो। खानजादी छो चुप चुप आहीं? खैर ताहे निंड नथी अचई? अम्मा ही मिल्कियत ही ज़मीनूं कहिड़े कम जूं जिते आज़ादी न हुजे? अमा सरदारनि जूं हवेलियूं कोट अथई, पर तोखे आज़ादी छाजी खपे? सॼो ॻोठ पियो आहे। अम्मा मां शहर में पढ़णु चाहियां थी। शहर में हुआसीं त रोज़ स्कूल वेंदी हुयसि। बाबा जे मरण खां पोइ शहर जो मुंहुं ॾिसण खां त सिकी मुई आहियां। अमा कहिड़ी ॻाल्हि करीं? ही ज़हरीला तोखे छॾींदा शहर पढ़ण लाइ? हिननि त ॻोठ मां छोकिरियुनि जो स्कूल पटाए पंहिंजे भाण जी कोठी ठाहे छॾी आहे। पर अम्मा मां ज़रूरु पढ़ंदसि, बे इल्म ऐं जाहिल थी कान जलींदसि। छा आहे अञा पयूं जागो? अबा घर में आहियूं। टाइम ॾिठो अथव कहिड़ी पचारी पिया कयो? आउं मथे महीने शहर पढ़ण वेंदसि। शहर पढ़ण वेंदी आहे? नंगर खान जी धीअ चनेसर खान जी भेण छोकिरे सां गॾु पढ़ंदी, अंग्रेज़ी पढ़ंदी? तो इहो सोचो कीअं? इहा ॻाल्हि तुंहिंजे दिमाग़ में आई कीअं? ॿुधाए। अलिया हाँ तक केतिरनि ॾींहंनि खां वठी तुंहिंजी बाट पियो निहारियां।
शेरल अॼु चने सर जी पुठी बंदूक जो पख न थिए त सॼे असले खे साड़े छॾिया मारण कोन आयो मैं मां प्यार करण आयो आहियां हिक ॻाल्हि तोखे चवण आयो आहियां जय भला जो मूमल जो अलांदे जो तुझी जान आहे हिकड़ी ऐं मुंहिंजा पलाव मौत अरे तू इतना बच्चन दे तो पोए ना बस